अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं टीवी न्यूज़ में वाक़ई बलिकार माह फराशा सबका पे एक नज़र हेडलाइन ते। गिलगित बल्तिस्तान असेंबली जी चूंडुनि जा नतीजा अचण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी 9 सीटुनि ते कामयाबी सां अॻिते। 24 मां 18 सीटुनि जा मुकम्मल गैर सरकारी गैर हतमी नतीजा साम्हूं अची विया। पाकिस्तान पीपल्स पार्टी 9 सीटूं खणी पहिरें नंबर ते। आज़ाद उम्मीदवार 5, मुस्लिम लीग नून 3 ऐं मजलिस वहदत मुस्लिमीन 1 सीट हासिल कई। ईरान ऐं इसराइल तकरार ॿीहर भड़कियूं थियो। हिक ॿिए मथां बैलिस्टिक मिसाइलनि सां हमला जारी। ईरान पारां इसराइल ते हमले खां पोइ तेहरान, अस्फहान, तब्रेज़ में धमाका। इसराइल जो ईरान जे ओलह विच वारनि इलाइक़नि में फ़ौजी अॾनि खे निशानो बणाइण जी दावा। फौरी तौर ते के बि नुक़सान जा इतला नाहिनि मिलिया। यादि रहे त राति देर सां ईरान इसराइल ते बैलिस्टिक मिसाइलनि जो हमलो कयो हुयो। ईरान लबनान ते इसराइली बमबारीअ खे जंगबंदीअ जी भञकड़ी करार ॾींदे इसराइल ते हमलो कयो। यमन मां बि इसराइल ते हवाई हमलो कयो वियो।